मसात सावल दे खबर पेरो लगो ना न मसात मेंद्रा का खबर कान थी पई वेंदा काडे मसात हिन तर में ही पेरो हुंदो। तव्हां सही था चओ मसात पेरो तर में आहे त पोए पेरो गोल जे ईअं न त माल छुड़े ऐं पेरो गुम थी वञे। मसा सावल अदा नसी सही थो चए। तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे मासा त जेकॾहिं पेरो गुम थियो त वॾो मसइलो थींदो। मसा त हर हाल में पेरो असांखे हथु करणो आहे, असांजी इज़त जो सुवाल आहे। हितां ॿियूं बि मयूं वयूं हूंदियूं, पेरो गॾियल हूंदो। सॼे तर में कंहिंखे ज़रूरत न आहे जो असांजो लोड़ो लताड़े। इहे कहिड़ा मुड़ुस माण्हू पैदा थिया आहिनि जेके असांजी महक आहे या मसात देर न कर हलण जी कयो। ठीकु आहे मसात मेंद्रा तूं जल्दी हिन पासे ॾिस ॿाहिरो कजो ऐं असां हेॾो था वञूं। अचो इहो ख़बर मैं हथीकी करे आयो न। हा दा महफ़ूज़ बिहारे आया हूं कंहिंखे कनो कन ख़बर बि न पवंदी। ॿियो त ॾिसो पा न पेरो कीअं पा मटाईंदा वतऊं। भाग्या भी परेशान हूंदा। मैं आखिर वही काडे सावल पाण खे वॾो चोर सम्झंदो हो। हाणे पेस न ख़बर त चोरनि जे मथां मोर बि हूंदा आहिनि। हीअ ख़बर त सॼे तर में बाहि जीअं पखिड़िजी वई आहे। सावल जहिड़े कंधार जी चोरी कई आहे। हुननि बि घणनि जूं चोरियूं कयूं, घणनि जो माल फवायो। हाणे ॾिसूं त हिन तर में कीअं थो कंधार सॾाए ऐं कीअं थो कंध मथे खणी घुमे। भली थियनि बेइज़ती हिननि खे चोर खान बि टोक कंदा। हेफ़्ती सावल छो तव्हांजे घर मां चोरी थी आहे। सॼी ख़बर पइजी वेंदसि त हिन तर में सिर्फ़ हू कंधार न त हिन तर में ॿिया बि कंधार समाया आहिनि। मुमताज़ बाबू सौट वारनि त चोरी कई आहे, छा चोरी उहे फबाए सघंदा? अदा अचर सौट वारा जॉन आहिनि, इहे कीअं वापसि कंदा? कॾहिं बि मोटाए न ॾींदा। जेकॾहिं चोरी वापसि कनि था त चोरी करण में फ़ाइदो कहिड़ो? पोइ त हुनजी जवानप त न थी न। मुमताज़ तुंहिंजी ॻाल्हि उहा ठीकु आहे। बाक़ी अदा सौट सोबे वारा असांजो रत आहिनि, हर हाल में उन्हनि जो साथ ॾींदासीं। अदा आख़िर पंहिंजो पंहिंजे जे ई कमु ईंदो आहे। हा सौट वारनि जो साथ ॾियणो आहे, पोइ छो न कुझु बि थिए। पेरो ही आहे पंहिंजी हाणे होशियारी आहे। इहो सॼो पेरो वञे थो एॾे। ठीकु आहे न। लगे तो त मसात वारनि खे पेरो मिली वियो तॾहिं त फेरिंग कई अथऊं। हा दा फेरिंग केॾांहुं थी आहे। अदा जंहिं बि चोरी कई उनखे छॾणो न आहे। अदा त पोइ जल्दी कयो। बावल ख़ैर ॿाहिरि थियो आहे, वञ ॾिसी आ। ठीकु आहे दा मां ॾिसां थो वञी। लॻे थो त पेरो खणी आया आहिनि। लॻे थो त सावल वारा अची विया। अदा ख़बर जेकॾहिं ईंदा त पोइ छा आहेसि। हीअ असांजी पहिरीं मुराद आहे, चोरी वापसि न कंदासीं। तूं ठीकु थो चए भुरा, वापसि हरगिज़ कोन कंदासीं। गुल पेरो हिन ई घर में वञे थो ऐं में बि असांजी इन ई घर में आहे। अदा हिन घर ते कड़ो चाढ़ियूं था जीअं हिन घर मां कोई निकिरी न सघे। अदा गुल ईअं ई करणो पवंदो न त ॿिए पासे न काए वञनि। हा दा बिल्कुलु तव्हां सही था चओ, असांखे कड़ो ई चाढ़णो पवंदो। अदा फ़ैर कया आहिनि, घर मां को न को ज़रूरु निकिरंदो। किथे में खे लिकाए न छॾनि। मसात दे खबर मसात पेरो हिन ई घर में आहे। अदा हलो त हली घर में खेड़ूं। न मसात न इहे कोन था घिरऊं, फेर कया आहिनि, ॿीहर बि फेर कयूं था। घर मां ज़रूरु को न को निकिरंदो। गुल हल फेर। ख़ैर त आहे दर ते बि फेर था कयो। असांजो पेरो हिते लॻो आहे, मैं हिन घर में आहे। मथो जा ते अथव, ख़बर अथव थी घर कंहिंजो आहे। हिन तर जे कंधार सोभे जो आहे। सोभे जो हुजे चाहे के ॿिए जो, पेरो हिते ई लॻो आहे तव्हांजे घर में ई। सुठो हिन में अथव त मैं वापसि कयो, न त
छा हाँ छा कंदी कंधार हूंदो तूं पंहिंजे ॻोठ जो हितों जो कंधार मां आहियां सोभो खान या मता भुलो हुजे त पर असां पूरे इलाइके जा कंधार आहियूं। सावल त ॿुधो हूंदई न उहो सावल तुंहिंजे साम्हूं अथई। अदा सावल कुंधर अथई कुंधर कंधु कपिड़े में देरी न आहे कंदो। हाणे तव्हां सभु राति जो निंड मां छिरक भरे उथंदो त सावल अची वियो ऐं तो पाण ताब कंदो असां कंहिंसां उचायो आहे वरी कंहिं ॿिए जी चोरी न कंदो। घणो ॻाल्हायो अथव हिकु वधीक लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजो पोइ असां न पोइ असांजा हथियार ॻाल्हाईंदा हथियार पोइ पंहिंजा ज़िम्मेवार पाण आहियो। ओए भॼण जो वारो न मिलंदो। एतिरो तॾहिं ॻाल्हायो ऐं जॾहिं तव्हां साथ हुजो। चोर आयो चोर चोर जा पुट आयो। खबरदार सावल जो अॻिते हिकिड़ो लफ़्ज़ बि ॻाल्हायो थी सावल हाणे ॻाल्हाईंदी त मुंहिंजी बंदूक ॻाल्हाईंदी। धमकी के ॿिए खे ॾिजे असां पाण सिर फिरिया आहियूं त किथे पछताइण जो मौक़ो बि न मिले त मूं ही छा कयो वसातनि चोरी तव्हां कई आहे ऐं तव्हां ई चोर आहियो। असांखे चोरी ॾियो त बहितर आहे न त ख़ाली कोन वेंदासीं हितां। अरे हेॾे चोरी चोरी करे खणी राग शुरू कयो अथव छड़ो तमाशो करे छॾियो अथव। मुंहिंजी चोरी कांजी में कान्हे का अरे वञो हितो। तव्हां केरु थींदा चोरी न ॼण वारा? चोरी त तव्हांजा वॾा बि ॾींदा। त पोइ ठीकु आहे असां बि तुंहिंजे घर जे अॻियां जहिड़ो जमाए वेहंदासीं। सावल वारा सोटे दर ते घेरो कई बिठा छा हीअ अदा ममताज छा थो चई? पर छो मुमताज चोरीअ जो पहिरो खणी सावल वारा सिधो सोटे जे दर ते पहुता ऐं ॿाहिरां घेरो कई बिठा जे पहिरों खणी बि पहुता आहिनि अहिड़ो मुल्क खे लोॾो ईंदो। सौट वारा निधड़का न आहिनि असां हुनजा वारिस वेठा आहियूं। हा अदा हिन वक़्तु असांखे सौटारनि सां गॾु बीहणु घुर्जे। हा दा हा अचो त हलूं। अदा ममताज वो देर न कयो जल्दी कयो हलण वारे कयो। छा थो चवे कंदर? बिल्कुलु बाबल साईं इहो ई पियो चवां। सावल ऐं सावल जा मासा त शोभे जे घर जो घेरो कई बीठा आहिनि ऐं घेरो छॾण जो नालो ई नथा वठनि। हा बाबल साईं इहा हक़ीक़त आहे मां पंहिंजे हिन गुनाहगार अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। अदा लॻे थो त पोइ वॾो झेरो थींदो। अदा साईं असांखे कुझु करणु खपे। अदा हलण जी कयो त किथे खून ख़राबो न थिए। अॻई सांवल वारा ॾिंगा आहिनि। असांखे कुझु करणो पवंदो न त वॾो गंद थींदो। गंद बि अहिड़ो तड़ो अदा तमामु वॾो गंद थींदो। अदा मां चवां थो त सूबेदार खे फोन कयूं त पाण ई पुलिस मसइलो हल कंदी। अदा हूअ बिचोरा लोफरनि सां पुलिस मुंहुं ॾेई ॼाणे। जी अदा शाह बेग बिल्कुलु सही थो चवे। पुलिस ॼाणे ऐं सांवल वारा ॼाणनि असांजो कहिड़ो कमु? पर परियां मां वञा उते वञी ॾिसां त माजरा छा आहे। हा बाबा बिल्कुलु बिल्कुलु मूंखे कुझु सोचणो पवंदो त करणो छा आहे। अदा ॾियो ख़बर में जो छा थियो? भेण सावल जी में जो पहिरो घर वारे ॻोठ में लॻो आहे। केरु आहिनि अदा उहे कंधार जिन अदा सावल जी चोरी कई आहे? भेण उहे बि हिन इलाइक़े में नवां कंधार पैदा थिया आहिनि। इहे सोभे वारा। त पोइ हाणे छा थींदो अदा? अदी लॻे थो त इहो वॾो झेड़ो थींदो। झेड़ो? पर अदा सोट मेंदरे वारा बि त होॾा वियल आहिनि न। सावल वारा साॻा मासात आहिनि सोट मेंदरे वारनि जा। त पोइ हू कीअं न वेंदा होॾा? मां बि होॾा वञा थो। पर ठीकु आहे अदा पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। हा मुंहिंजी भेण तूं न घबराए।
कंहिंखे बि न आहे छॾिणो कुझु बि थिए या अंदर ॿाहिरि या ॿाहिरि हा अदा हू छो अंदरि ईंदा जेकॾहिं अंदरि आया त हुनजा लाश किरंदा लाश अदा एतिरा भाड़िया बि न आहियूं जो असांजो दर टपींदा मरी वेंदासीं अंदरि न छॾींदासीं मां त चवां थो अदा हुननि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियूं सावल छा मसलो आहे जो मां सोभियारनि जो घेरो कई वेठा हो रसमियल खान रात असांजे में चोरी थी वई आहे ऐं पहिरों हिन ई घर में आहे सांभल इहो तो ॿुधाए तूं भला पहिरीं आहीं छा कमदार पहिरीं न आहियां सॼी ज़िंदगी ये हफ़्ते जा कम कया आहिनि मूं बि असां खां वधीक पहिरों केरु सुञाणींदो ॻोठाणा आहियूं कंहिंजो बि पहिरों गुजो न आहे हाणे चओ कमदार छा थो चई तव्हांखे इहा पक आहे त कमु सोभियारनि कयो आहे जेकॾहिं इहो कमु इन्हनि कयो आहे त ॾाढो ग़लति कयो अथऊं तव्हां परेशान न थियो अदा ओॾो पाण ई हुन सां ॻाल्हाईंदो अलाह चङी कंदो नेदरा मां मञा थो तव्हां जवान आहियो अदा वॾो पाण ई वेठो तव्हां बेफ़िक्र रहो ठीकु आहे जे तव्हांजो शक जे सोभे वारनि ते आहे त मां उन्हनि सां ॻाल्हायां थो सुभाणे सभु कुझु छा आहे हीउ जहिड़ो ऐं धुरियूं मोर्चा बंदि रईस ही जेको बि सावल वारा चवनि था न इहो सरासर असांजे मथां इल्ज़ाम आहे कूड़ आहे पहिरों तुंहिंजे घर आयो आहे घर इन जे लाइ तव्हांखे झड़ती ॾियणी पवंदी रस मतिलब त तव्हांजो असां ते मथां यकीन न आहे बाबा तव्हां ते यकीन आहे पर हुननि जो शक आहे तव्हां ते इन जे लाइ शक दूर करणो पवंदो कमदार हरू भरू हुननि जो शक आहे सावल वारा ॾाढ था कनि हू हरू भरू असां इज़त वारनि जो घेरो तंग कई बीठा आहिनि भूरा ॾिस जेका न असां छॾे त हुन ते काती न आहे वाए बि ठीकु आहे रईस जेकॾहिं तव्हां चओ था न त घर जी तलाशी वठनि तव्हां भले तलाशी वठो ठीकु आहे शोभा सावल सां गॾिजी असां सभु तलाशी वठंदासीं शोभा सां नथा चयूं त ॻोठ बि झेड़ो थिए ठीकु आहे रईस मां ॿार पासे करायो ठीकु आहे शोभा भले तूं पंहिंजा ॿार पासे कराए पोइ तलाशी थींदी कमदार मन तूं बाबा सावल खे वठी आ हेॾे सावल पाण सॼो घर वाड़ो ॾिठोसीं में जो त न पेर आहे न खुराक का शइ बि न आहे सावल जेकॾहिं चवी त वरी बि जांच वठूं कमदार मुंहिंजो तजुर्बो कॾहिं बि धोखो खाई नथो सघे पहिरों हिन ई घर में आहे ॿाहिरि न आहे त पोइ अञा बि पक कर सावल मथां में नज़र अची वञे अॼु ताईं मां अहिड़ो पुट ई न आहे ॼणियो जो केरु धारियो असांजो दर टपीजे रेस जे करे सभु कुझु कयो आहे मतां सावल हसरत रहिजी वञई हसरत ख़तम न थींदी हक़ थींदो रब वॾो आहे पोइ हलूं सावल जी रस अचो वॾा आया झड़ती वठण हिननि खे इहा ख़बर कान्हे का त चोरनि मथां बि मोर आहिनि अदा हलाल ॾे ख़बर चोरी मिली अदी मां सोट में इंद्रे वारनि सां गॾु हुअसि छो दा पहिरों सिधो न थियो छा पहिरियों भरिसां वारे ॻोठ जे कंहिं घर में लॻो असां वञी पहिरें जे मथां बीठासीं पोइ उते रईस मिहल खान आयो सावल रईस सां गॾु घर जी झड़ती वरिती ऐं उते कुझु बि कोन मिलियो मतलब त चोर वॾा होशियार निकिता ईअं ई सम्झ मुंहिंजी भेण चोरनि वरी ट्रिक कई आहे हा दा तव्हां सही था चओ सौट जीअं ई ख़बर पई अची तो वटि पहुता आहियूं सौट जवाननि सां पालो पियो अथसि ईअं चोरी वापसि करे ॾींदासींसि पाण खे वॾो कांबू खान पियो सम्झे त मुंहिंजी चोरी को कोन कंदो वयसि न ख़बर ऐं चोरी बि वयसि खाजी हा सौट जेकॾहिं चोर चोरी वापसि करे त पोइ चोर छाजो इहा त गिला आहे न हा सौट बाबू हुननि खे कंहिंजा हथ कोन लॻा हुआ तॾहिं पिया मस्तू कनि
हाणे ख़बर पियनि त जवान बि मुल्क में आहिनि। बिल्कुलु सोट बावल सावल पाण खे वॾो चोर पियो सॾाए। हाणे ख़बर पियसि न त चोरनि जे मथां बि मोहर हूंदा आहिनि। हाँ सोट, सावल त सख़्तीअ में हूंदो, चोरी बि थी ऐं ज़ाहिर बि न थी। ज़ाहिर कीअं थींदासीं सोट? ज़मीन में असुल दफ़न थी वई। सोट तव्हां इहा वॾी सियाणप कई आहे। हा दा, सोट सुबह जो मटु सॼे घर में ई कोन्हे। सोट हर वक़्तु मां सोचींदी आहियां त तूं मुंहिंजे साम्हूं अचु ऐं मां तोखे ॾिसंदी रहां। हुर मां बि इहो नथो चाहियां त हिक ॿिए खां परे हुजो। तमामु जल्द तूं मुंहिंजी कुंवार थींदी ऐं मां तुंहिंजो घोटु थींदुमि। रब इहो ॾींहुं तमामु जल्दी आणे ऐं असांजी झोली ख़ुशियुनि सां भरिजे। पर हूर शादीअ खां पोइ मूंसां जहिड़ो त न कंदीअ न? मुंहिंजा सुहिणा सही महबूब सां जहिड़ो न प्यार कबो आहे। मां चाहियां थो त सॼी ज़िंदगी असांजी प्यार में गुज़रे। जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ, मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ। मुंहिंजो प्यारो आतो सां सारे सांढे रखिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ, मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ। मुंहिंजो प्यारो आतो सां सारे सांढे रखिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल, मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ। मुंहिंजो प्यारो आतो सां सारे सांढे रखिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ। मुंहिंजो प्यारो आतो सां सारे सांढे रखिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल। मुंहिंजो प्यारो आतो सां सारे सांढे रखिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल बे कंहिंखे न ॾिजांइ। मुंहिंजो प्यारो आतो सां सारे सांढे रखिजांइ। मुंहिंजे हथ जो रुमाल।
सांडे रखे जाए मुझे हथ जो रुमाल ये कंहिंखे न ॾिजाए मुंहिंजो प्यारो आखो सां सारे सांडे रखे जाए मुझे हथ जो रुमाल ये कंहिंखे न ॾिजाए मुझे हथ जो रुमाल ये कंहिंखे न ॾिजाए मुंहिंजो प्यारो आखो सां सारे सांडे रखे जाए मुझे हथ जो रुमाल। कमदार ॾिठई नी हमरान खे चोरी कोन मिली बाबल साईं ॾिठई त सॼे घर जी सामान तलाशी वधी मिलियोसि कुझु बि कान। कमदार इहा ई त कमाल जी ॻाल्हि आहे त चोरी वापसि कोन थी। चोर त चोरी कंदो पर वापसि न करे इहा ई त महारत आहे। करीम खान सोभो मरंदे मरी वञे हा हिन सॼे तर में सोभे वारनि जो नालो आहे। बिल्कुलु सोभो ऐं हुनजा ॿाहिरि वाकई सॼे तर में वॾा चोर खाना आहिनि। असां खां पोइ इहे ई त आहिनि जिन एतिरो नालो कमायो आहे। सूबे वारा असांजे वॾे कम जा माण्हू आहिनि ऐं असांजा सभु कम जाइज़ नाजाइज़ इहे ई त कंदा आहिनि। सो त आहे अदा इन लाइक़ त उन्हनि ते हथु रखियो आहे छो त हिन ॾोहारनि जे हथु रखण सां असांखे वॾो फ़ाइदो मिलंदो। सदको वञा मुंहिंजा साईं सदको वञा सभु लफ़्ज़ साईं अव्हां जा सोना। आख़िर ॻाल्हाए केरु थो ईअं कीअं थो थी सघे पहिरों सोबे जे दर ते लॻो आहे ऐं ॿी सॼो घर ॻोल्हियो आहे ॿिए न मिली आहे। अदा जॾहिं त घेरो कयूं बीठा हुयासीं जेकॾहिं केॾा कढनि बि त नज़र त अचनि हा न। अदा इहे सोबे वारा वॾा सियाणा आहिनि असां सां रांदि करे विया आहिनि। गुल भाउ इहे चोरनि जा गुर आहिनि सभु तरीक़ा ॼाणींदा आहिनि। इहा ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे आख़िर अदा गुल में वही काॾे। बहरहाल कुझु त आहे न त पहिरों हरू भरू होॾां कीअं वेंदो जॾहिं पहिरों मटायो बि घणो वियो आहे। सब खबर पहुंची हुई थी आप ये बस करे कोने में दुस भाई मैं तो उनके खाण को दी दुस या उन जी भुल है त मैं मां खाई भी दुस ए सोबे वारन जे ओ छबा कठ दुस परियल जो प्यार ॾिठो तो दुश्मनी न बिप फाड़ी ना से तडे में हुनन मां निकरंदी। हा दा मैं सोबे वारन का बाहर कोन आए। हा दा सिर्फ हिकु दो साबित थी भी सूबे वारा जाने न असां जाने। हा दा गुल पोइ ख़बर पवंदी जवान है बुलदल जी। काश उन रात असां घर खां ॿाहिरि न हुजूं हा ॿुधायूं हा त चोरी कीअं कबी आहे। अफ़सोस जो घर में न हुयासीं तॾहिं असां सां जाड़ करे विया आहिनि। जाड़ ॿेड़ी जो सोचूं था त जिस्म में ॾकणी थी वठी वञे सॼे तर में वहण जो ये थोरी घड़ी बाबूर पवे ओ सभे वारन जो जीअं चचाल कंदासीं। घुरे छा थो ॾिसी छो न ॾिसां सूंहं खे त माण्हू ॾिसंदो न पर न्याणी खे ईअं न आहे ॾिसबो। न्याणी हूंदी आहे तूं पंहिंजनि लाइ मुंहिंजी त तूं राणी थींदी आहे राणी। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ ॿीहर मुंहिंजे रस्ते में न ईंदो कर। काश सोणी जे करे मुंहिंजी थी पए मुंहिंजी ज़िंदगी ठही पवंदी। सॼे तर खे गोड़ ॾेई छॾी आहे तमामु जल्द ख़बर पइजी वेंदी त असांजा चोर सोभे वारा ई आहिनि। ओए ख़बरूं खोलियो त ॾींदोसान। हा मासा त सोभे ऐं उन जे ॿारनि जो मुंहुं मिटीअ में हणो आहे। पर मासा त ख़बर त पवे न चोर सोभे वारा आहिनि ॿियो त ईदन खान ऐं शाबेक वारनि जो हथु सोभे वारनि ते आहे तंहिं करे सोभे भाइनि खे आकड़ आहे। भले सोभे जे मथां रेस जो हथ हुजे मां बि मासा त सावल आहियां सावल ऐं सॼे तर खे ख़बर आहे त मां छा आहियां। उहो त आहे मासा सावल फिलहाल त मैं त फबायूं वेठा आहिनि न। मासा त जे सोभे वारा असांजी चोरी खाई आहे त असांजी जवानीअ ते हेफ़ आहे। हा मासा त असांजो बि हिन सॼे तर जे चोरनि सां वास्तो ऐं याई आहे ऐं असांजी चोरी खाइनि इहो अजीब आहे चोरनि मथां मोर। अदा नसीर असां बि चोरी खाइण उनखे न ॾींदासीं। चोरी कोन खाई सघंदा न वरी हुननि खे मां चोरी खाइण ॾींदुसि। हा मासा त अंदरि जी माली थोरे ई आहे जो हू खाई वेंदा। असां शींहं आहियूं शींहं ऐं शींहं जे वात मां गिराह कढणु
वॾो मुश्किल आहे। छा त सुहिणो आहे, दिलि त चवे थी गी वञे। छो मुंहिंजो अघु झलियो अथव? तो जहिड़े माण्हू जो अघु न झलियूं त ॿियो कंहिंजो झलियूं? मुंहिंजा सोना साईं। हा मुंहिंजा सोना साईं, अॼु तोखे दिलि जी ॻाल्हि कंदासीं। मां चवां थी मुंहिंजे वेचो न अचो। जेको बि ॻाल्हायूं था ठीकु था ॻाल्हायूं मुंहिंजी सोन परी। सुठो थी त असांजी हा में हा कंदी वञ, इहो तुंहिंजे लाइ फ़ाइदो थी। असुल माला माल करे छॾींदासीं। इन ॻाल्हि खे ॾिठो वेंदो। मां चवां थी मुंहिंजे वेचो न अचो। तोखे पंहिंजो भराइणो पवंदो। मगी जरूर लाईंदासीं। के पक्का असां चोर तव्हां आहियो। अॼु जेको तव्हांजो अशर थींदो सा सॼी दुनिया ॾिसंदी। वॾा हवाली आहियो ऐं हवालनि खां सवाइ कुझु ईंदो अथव? हा सोट बहावल हिननि खे मौत थो सॾे, तॾहिं असांजे रुख चढ़िया आहिनि। वॾा रुॻो ड्राड़ियूं अथसि, कंदा कुझु न। हलो ऐं पेरा ड्रायो, न त घर वारा बि न सुञाणींदव। सॼी ज़िंदगी पछताईंदव। सोभे ऐं सोभे जे सोटनि सां दुश्मनी कीअं कबी आहे। तव्हां सभिनि भाइरनि जा अॼु लाश किराईंदासीं, खणण वारो केर बि न हूंदव। अॼु तव्हां असां खां बची कोन सघंदव। तव्हांजी इहा मजाल, अॼु तव्हांखे सबक सिखाइणो पवंदो। अरे तव्हां छा असांखे सबक सेखारींदो? सबक त अॼु असां तव्हांखे सेखारींदासीं। रेस असांखे पूरी पक आहे त सॼा चोर सोभे वारा ई आहिनि। सावला ॾिस, तूं पाण सां गॾु हुई। जॾहिं घर जी ऐं वाड़े जी झड़ती वरिती, पोइ तुंहिंजो शक हुननि जे मथां अजायो आहे। रेस शक न, पूरी पक आहे। पहिरियों बि सिधो सओ उनजे घर ॾे वियो आहे। रेस सोभे वारा वॾा निर्जा आहिनि, उहे ॾोह फबाए वेंदा। इन लाइ रेस तव्हां असांजी मदद कयो, न त ॾोह खाए वेंदा। जॾहिं हुन ते ॾोह साबित थिया तॾहिं हुनखे चोर चऊं हा न। ॾोह त हुन ते साबित कोन थियो। रेस जेकॾहिं सही तरह जांच कंदो, ॾोह उन्हनि खां ॿाहिरि न आहे। रेस मां जांच कंदुमि ऐं हा इहो तोखे साबित करे ॾेखारींदुमि त मुंहिंजा चोर सोभे वारा ई आहिनि। जेकॾहिं उन्हनि ते साबित थिए त साथ त असांजो ॾींदो न। रेस तव्हां में असांजो लख उमेदूं आहिनि, असां तव्हांखे अर्ज़ु रखंदासीं।
ॿियो कंहिंखे बि न। छो त तव्हां ई असांजे ॻोठ जा चङा आहियो। रेस तव्हां सभिनीनि जा वॾा आहियो। ॾिसो जंहिं पासे हक़ हूंदो मां उन पासे ई हूंदुसि। तव्हां मुतमिन रहो। ठीकु आहे रेस, अल्लाह भाई अचो। बाबा रसाई शोभे जे भाइरनि ऐं सावल जे भाइरनि में झेड़ो थी पियो आहे। छा? उन्हनि जी इहा मजाल जो सोभे खान जे भाउ सां विड़िया आहिनि। सोट वार करे आ जो सोट खे धक लॻी वियो लत ही आचर हिक हिक खे पूरो करे हा। अदा वदा वॾी मगी आहे सावल जे भाइरनि खे। हाणे उन्हनि जी मगी मां लाहींदुसि। मां सौट वेंदा काॾे? हू बि हिते था रहनि, असां बि हिते था रहूं। नेठ हिक ॾींहुं रुख चढ़ंदा। अदा रस्ते ते वञो पिया त हुननि हमलो कयो। एतिरा मोतबर न आहिनि जेतिरो पाण खे सम्झनि था। बाक़ी असां जहिड़ा कॾहिं बि कोन थींदा। हुनजा भाग भला जो मूंखे गोली लॻी। ख़बरूं त खोड़ीअ ते हाणे उन्हनि खे असां ॾींदासीं। असां सावल जे हिक हिक भाउ जो तॾहिं होश ठिकाणे ते ईंदुनि। हा सौट अंदर जी पाए तॾहिं ठरंदी जॾहिं पलान थींदो। मां त चवां थो पुलिस में रिपोर्ट कराए सभिनी भाइरनि खे ॿधायूं। पोइ पुलिस पाणे हशर कंदनि। पुलिस हुननि जी अहिड़ी हालत कोन कंदी जहिड़ी हुननि जी असां कंदासीं। असां तॾहिं असांजो अंदर ठहंदो। अदा बावल पुलिस में कमज़ोर वेंदा आहिनि कमज़ोर। असां पंहिंजो प्लान पाण कंदासीं पाण। हा बुरल तूं सही थो चईं। असां कमज़ोर न पर असां जवान आहियूं जवान। हा बाबू पंहिंजो प्लान पाण कंदासीं पाण। कंहिं ॿिए खे विच में न आणींदासीं। हा ईअं ई कंदासीं। हाणे सामन वारा ॼाणनि या असां। अॼु तोखे असां खां को बि बचा नथो सघे। मुंहिंजो रब आहे मूंखे उहो बचाईंदो। तव्हांजे हथ में कुझु बि न आहे। पोइ ॾिसूं त तोखे केरु थो बचाए। तकबर न करे ज़ालिम। तकबर ख़राब अथई। तकबर न पर गुरूर आहे असांखे। अॼु तोखे हसुल कंदासीं हर हाल में। पोइ पंहिंजो जीत जो जश्न मल्हाईंदासीं। खबरदार ॻोठ जी इज़त में हथु था अथव। त इहा बाहू कारे यको कटे छॾींदो सावल तूं सुठो नथो करे। इज़त नयम थी तूं हलियो वञ। असांजो क्रोध तोखे लोड़े छॾींदो। सावल कुझु सम्झ धारे। सावल ही वॾा ज़ालिम आहिनि। ज़ोया मुंहिंजो रब कंहिं मज़लूम जे लाइ पंहिंजो को न को बहानो ज़रूरु मोकिलींदो आहे। सावल तोखे ॾिसी रहंदासीं। अचो था हलूं। ज़ोया तोखे केतिरा चक्कर मना कयो आहे त इहे न निकिरंदी कर। सावल मूंखे कहिड़ी ख़बर त इहे मुंहिंजे मुंहुं अचे पवंदा। हाणे अच मूंसां। बची वियो ख़बर भाग भला हुयसि न त गुल जे वार खां कोई बि न बची सघियो। बिल्कुलु अदा पर इहे वेंदा काॾे। ॿीहर असांजे मुंहुं ज़रूरु चढ़ंदा। पोइ थींदी दमादम मस्त कलंदर। सभिनी ने सीननि ते फायर कंदासीं। हिक हिक खे मारींदासीं। जीअं केर बि असां सां सीनो न साहे अहिड़ो उन्हनि खे सबक़ ॾींदासीं। जीअं सभिनी खे सबक़ मिले सावल वारनि खां पासो करे लंघो। एतिरा मोतबर पिया पाण खे सम्झनि ॼण ॿिया मोतबर तर में न आहिनि। बिल्कुलु अदा हाणे ॾियनि खे ॾस ॾींदा। ख़ैर जेको थियो इहो ख़ूब थियो। अदा गुल हली अदा सावल सां सॼो हवाल कयूं। हा अदा इहा सलाह बहितर आहे। ठीकु आहे ईअं ई था कयूं। सुट जंहिंजे ॾिसण सां अखियूं ठरनि तिन जे अचण ते माण्हू नाराज़ नाहे थींदो। तूं त मुंहिंजी अखियुनि जो ठार आहीं। जॾहिं जॾहिं तोखे ॾिसंदो आहियां त रूह खे राहत ईंदी आहे। भला भाग मुंहिंजा जो तुंहिंजो प्यार मिलियो आहे।
चङो सोट महिंद्रा तूं हिते ई मिली वे छो सोट ख़ैर त आहे सोट ख़ैर न आहे सावल जे भाइरनि सां सोभे जा भाइर वेठा आहिनि छा ही तूं छा थो चए सोट सोभे वारनि जो ॾींहं ॾींहं मथो ख़राब थींदो थो वञे हा सोट हींअर ई हलूं था अला साईं तूं ई ख़ैर कजा पूरा तूं गणती न कर बुरबुर सेणा जंग मचा हाणे ईंदो कमदार मज़ो दुश्मनीअ जो बिल्कुलु बाबल साईं बिल्कुलु हाणे त असली वॾो झेड़ो थींदो बाबल साईं सोभे ऐं सावल वारनि जे विच में जहिड़ो थिए थो त भले थिए कमदार असां बि त इहो ई था चयूं न सभु जॾहिं सावल ऐं सावल जा मासा त मरंदा तॾहिं असांजो ही अंदरि ठरंदो हा कमदार जॾहिं सावल खे नुक़सान पहुचंदो असांजो पलांद थींदो पलांद बाबल साईं छा जो पलांद मूं सम्झो कोन कमदार सावल सां असांजी दिलि ठरियल नाहे सावल असांजी तोही न कई ही ईदन खान ओ के पांचा हथ न त ही सावल पांचा हथ वधाईंदो खबर अथई त मां केर आहियां ईदन खान कैसा तो साम्हूं ॻाल्हाई तर जे चङनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे सभ खां पहिरियां इहो अॻ में सिखो न त करीम खान जी ताक़त ई तव्हांखे ख़बर ई न आहे सावल तूं ही छा थो चवे बाबा कैसा थो ॻाल्हाए होश त अथई जेको सुल्तान जे साम्हूं तेज़ ॻाल्हाईंदो आहे सुल्तान उनजो साहु कढी छॾींदो आहे ख़बर आहे असांखे तर जे वॾनि सां कीअं ॻाल्हाइबो आहे सॼो ॾींहुं वतो था ग़रीबनि जे मथां ज़ुल्म कंदा ईदन खान मां उहो पुट ई न आहे ॼणियो जेको असां सां हिसाब करे इन धरतीअ ताईं गुम करे छॾियऊंसि ओ भितमी त कोन ॻाल्हायो कंहिंसां था शाबेक आया शाबेक शाबेग तमीज़ सां ॻाल्हायूं था न कावर में आया थी न घणो कुझु करे सघूं था माठ में रहो त बहितर अथव ख़बर आहे असांखे कंहिंसां ॻाल्हायूं था जेकॾहिं चओ त तमीज़ विसारे बदतमीज़ थी ॻाल्हायूं इहो तव्हांजे लाइ बहितर आहे न ए वञो था जा कमदार इहा बाहि असांजे अंदर में बरंदी रही अने बाहि खे विसारण लाइ असां सोभे वारनि ते हथ रखियो आहे ऐं चोरी बि सोभे वारनि असांजे चवण ते ई कई जीअं सावल वारनि खां पलाद वठूं इहा शोरिया आहे नी सावल वारी महबूबा बसि इन खे हासिल कयूं छड़ो वाह बाबल साईं वाह छा त तव्हांजी सोच आहे हा कमदार अञा असांजे अंदर में बाहि नाहे ठरी जेसीं ताईं सावल जो सिर सलामत आहे जूरा एतिरो प्यार सां घोरे छो थो ॾिसी हा उरा मां सोचियो बि न हो त तूं राज़ी थी वेंदी ऐं तूं मुंहिंजे प्यार जी हामी भरींदी तुंहिंजे प्यार में एतिरो त असर हो जो मूंखे तुंहिंजे प्यार जी हामी भरणी पई हाणे त तूं मूंखे अलॻि न थींदी आहे न भूरा हाणे मरण जहिड़ तोसां आहे
तुझे पोया पई घुमंदी वतामा मन तोखे वणे बवनामा तुझे अॻियां तुझे पोया पई घुमंदी वतामा मन तोखे वणे बवनामा वरी तोखे घर लगन था मिठा सुहिणा वरी तोखे घर लगन था मिठा सुहिणा मूंखे तूं वणंदो आहियो तोखे वणने था ॿिया सुहिणा मूंखे तूं वणंदो आहियो तोखे वणने था ॿिया सुहिणा आही मुझे तू पसंद मुझी जान मुझी जिंद तोखे साह में समाए छॾियो आही मुझे तू पसंद मुझी जान मुझी जिंद तोखे साह में समाए छॾियो मत सिंगार बि तुझे लाइ कया सुहिणा मत सिंगार बि तुझे लाइ कया सुहिणा मूंखे तूं वणंदो आहियो तोखे वणने था ॿिया सुहिणा मूंखे तूं वणंदो आहियो तोखे वणने था ॿिया सुहिणा शाह ॾिनो आहे तुंहिंजो चांडियो नाहे के ॿिए तोसां सिर लॻी सुहिणा सनम शाह ॾिनो आहे तुंहिंजो चांडियो नाहे के ॿिए तोसां सिर लॻी सुहिणा सनम तो लाइ रोज़ मां कंदी आहियां दुआ सुहिणा तो लाइ रोज़ मां कंदी आहियां दुआ सुहिणा मूंखे तूं वणंदो आहियो तोखे वणने था ॿिया सुहिणा मूंखे तूं वणंदो आहियो तोखे वणने था ॿिया सुहिणा मत तुंहिंजे मथां मरा पई सफ़ा सुहिणा मूंखे तूं वणंदो आहियो तोखे वणने था ॿिया सुहिणा मूंखे तूं वणंदो आहियो तोखे वणने था ॿिया सुहिणा सुठो कयव कुझु त सबक़ मिलियो सोभे जे भाइरनि खे पर जेकॾहिं न ख़बर मरे हा ॾाढो भलो थी हा दादा भाग भलाइनि ख़बर जा न त सीने में फार कयो मांस इन्हनि ॿारनि मां हिकु मरे हा त हियां ते छंडा पवना पर अफ़सोस जो ज़ख़्मी थियो मुओ कोन बची वियो इहो सोभे जो भाउ हाणे त निंड में बि छिड़क भरे उथंदा ते सावन वारा न अचनि रुगो छिड़क रड़ियूं करे उथंदा रड़ियूं ऐं तव्हां ॾिसजो चोरी खेल में जल्दी मेड़ समेत ॾेई वेंदा न इहे हू बि न कंदा हिकु ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधो कॾहिं बि दुश्मन खे कमज़ोर न सम्झंदा कयो तव्हांजी ॻाल्हि सही आहे अदा वाकई दुश्मन खे कॾहिं बि कमज़ोर न सम्झिजे सबक़ त सुठो मिलियो अथनि अदा अगरि हूंदसि न आया ॿीहर कंहिंसां कोन कंदा पर आहिनि बेहया हया किथे थींदो न पर पाण खे केॾो बि कंधार सम्झनि पर असां जहिड़ा कंधार कोन थींदा अदा सॼो तर तपायो वेठा आहिनि कंहिं ते बि उन सभिनी भाइरनि जी अखि नथी बुॾे सो त आहे मुनीर पर हाणे जवाननि सां पालो पियो अथनि ऐं असां बि अहिड़ी कंदासीं जो कुल ॾियनि खे न सरींदा ऐं हिकु ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधो ख़्याल सां खमिजो किथे हू चोरी वार न करे वञनि ठीकु आहे न कुल उछाली हुजे तोखे वॾो ई सोटो ॿुधण में अचे थो त
सोबो ऐं हुन जा भाइर वॾा डिंगा आहिनि, वॾा चोर आहिनि इन तर जा। और हले केतिरा बि डिंगा छो न हुजनि, पर असां को ॾाढा न आहिनि। जे साम्हूं आया न जिस्म में ॾकड़ी वठी वेंदा। अदा सावल जी चोरी करे अॻे वॾी ॾाढाई कई अथऊं, हाणे कोन करण ॾींदासीं। वॾा मोतबर थी विया आहिनि, वतन हर कंहिं सां नाजाइज़ी कंदा। मासा तारनि सुठो सबक़ ॾिनो अथनि, जेकॾहिं हूंदनि हया त सुधरी वेंदा। नसीर उन्हनि खे जेकॾहिं हया हुजे हा न, हू पराओ हक़ कॾहिं बि न खाईंदा। दादरा जेको कयो सो फबियन, हाणे जेकॾहिं वधीक ॾाढ ॾेखारियो पत्थर जो जवाब उन्हनि खे असां गोलीअ सां ॾींदासीं। हा दा, तॾहिं उन्हनि खे असांजी ताक़त जी ख़बर पवंदी। पर अदा हालार अलाए छो मूंखे लॻे थो त सोभो बस करे कोन वेहंदो। नसीर छा कंदो इहो सोभो? हुन जा भाइर जेकॾहिं कुझु कयूं, चूड़ियूं असां बि न आहिनि पातियूं, सिर खणंदो मान सिर। सोटे ज़ालमन खां थोरो लंघी पासो कयो त बहितर आहे। पूरा बस तू दुआ कर, असां अहिड़नि जे पुॼण लाइक़ आहियूं। शोभा, ख़बर जो ॿुधी ॾाढो ॾुख थियो, पर ख़ैर जेको थियो सो थियो। ॾिसूं त तव्हां छा था कयो ख़बर जे लाइ। रईस ईदन खां न सोचूं त घणो वेठा आहियूं, पर मौक़ो मिले। मौक़ो ई मौक़ो आहे शोभा, हथियार खणी निकिरी पओ। कहिड़ो सावल वारा हिंदुस्तान में वेठा आहिनि। हाँ शोभा जे पलांद वठणो आहे त पोइ देर शाह जी कयो हाँ दमादम मस्त कलंदर। रईस करीम खान पलांद पुराण न आहिनि थींदा, पलांद हर हाल में वठंदासीं सावल वारनि खां। बस करे वेहण वारा असां बि न आहियूं कमदार। दुनिया ॾिसंदी त पलांद कीअं थींदा आहिनि। सावल वारा पाण खे मुड़स माण्हू सम्झंदा आहिनि, पेर ईअं निकिरी वेंदनि जो ख़बर ई न पवंदनि। सोट ख़बर जो पलांद अॼु जो अॼु कंदासीं। जे सोट जो पलांद अॼु न कयमि त मुंहिंजो नालो अचर न आहे, अचर। त पोइ शोभा असांजो साथ तव्हां सां आहे, हर मदद कंदासीं तव्हांजी। किथे बि पाण खे अकेलो न सम्झो, असां तव्हां सां गॾु आहियूं। पैसे जी बि त पुलिस जी बि, बता पाण खे अकेलो सम्झो। ही सुल्तान जो सिर साह तुझे मथां कुर्बान आ। शोभा ॿियो हुकुम करे। हाणे त बस न शोभा, ॾिठई न बाबा, रईसन ऐलान करे छॾियो तुंहिंजे लाइ। रईस ईदन खान तुंहिंजी वॾी महिरबानी, हाणे ॿुधंदे धूड़िया। तू अची वई? हाँ सोटा मां अची वियमि, अॼु तोखे इंतज़ार करणो पियो न। और जॾहिं मां तुंहिंजो इंतज़ार कंदो आहियां उनजो पंहिंजो मज़ो हूंदो आहे। केॾो न सुठो ॻाल्हाईंदा आहीं, अहिड़ो ॻाल्हाइण किथां सिखियो आहीं? तुंहिंजे प्यार सेखारियो आहे, बाक़ी मां त अनपढ़ियल आहियां, कोरो ॼट आहियां। न मैदा, तूं कोरो ॼट न आहीं, तूं त उहो ॾाहो आहीं जंहिंखे दिलि फिरण जा सभु ॾाहो ईंदा आहिनि। और मां तुंहिंजी इन ॻाल्हियुनि तो सदके दिलबर जानी चरिया दिल दीवानी तो सा सचो आ मुझो प्यार छो थो रही तू मुखधार हलिया दिलबर जानी चरिया दिल दीवानी तो सा सचो आ मुझो प्यार छो थो रही तू मुखधार हलिया दिल पर जानी चरिया दिल दीवानी।
न ॾींदी तुंहिंजी जुदाई कोन बची सघंदसि मां हाणे बाहे अंदर में थई अहिड़ी लॻाई न करे एॾी नादानी चरिया दिल दीवानी तो सा सचो आ मुझो प्यार छो थो रही तू मुखधार हलिया दिल पर जानी चरिया दिल दीवानी मूसा छो एडो वेर रखियो थई घाव ॾिना थई हेड़ा मूंखे रोवारे बीमार कयो थई कई थई तबाह जवानी चरिया दिल दीवानी तो सा सचो आ मुझो प्यार छो थो रही तू मुखधार हलिया दिल पर जानी चरिया दिल दीवानी बुग्या तुझो रुसण रुखियो खैरपुर नाथन शाह शहर में मुझो हाणे रहण ॾुखियो आई मौसम सुहानी चरिया दिल दीवानी तो सा सचो आ मुझो प्यार छो थो रही तू मुखधार हलिया दिल पर जानी चरिया दिल दीवानी तो सा सचो आ मुझो प्यार छो थो रही तू मुखधार हलिया दिल पर जानी चरिया दिल दीवानी सावल जा मसा था वञणी अॼु ही रुख चढ़िया आहिनि हिननि खे सेकत अहिड़ी ॾिबी जो सावल वारनि खे वञी चवनि त सोभे वारनि असां सां हीअ हालियत कई आहे सोभे वारनि अदा दिल जो सूर ख़तम थींदो अॼु हिननि खे ख़तम करे दिल जो भार हल्को कंदासीं अदा हलो त जल्दी हुन जो अॻु झलियमि किथे हू निकिरी न वञनि
अचो दुनिया ॾिसंदी त भला त कीअं थींदा आहिनि अचो शोभा अग झलण जो मतलब छा आहे? मतलब त सब कुछ समझी वए हूंदे मेंधरा अज तहांजो खैर न आहे नहीं खैर शोभा मैं तो के जीरो कोन छड़ींदासी अचो इते नवीने तो असांखे कोन बचनो अज तव्हांजो मौत आहे मौत तव्हां असांखे न बचंदो शोभा तूं ऐं तुंहिंजा ॿाहिरि ज़रूरु मरंदव शोभा खण पंहिंजे भाउ खे अजय दीप अदा खपड़ अदा यात्रा मुर्स मरियो निकल जी गयो का मेंधरा जल्दी अचो निकल जी गयो अदा खबर मूंखे कसम आहे तुंहिंजी बेगुनाह रत जो तुंहिंजे रत जे हिक हिक फुड़े जो बलांस कंदुसि तुंहिंजी हिक रत जे फुड़े जो हिकु हिकु खून कंदुसि मेंधरे वारनि जो उन्हनि जी पीढ़ियूं तबाह कंदुसि पीढ़ियूं गुल ही तू छा तो चई हा दा मां साथ मेंदरो हालारे दादलो रस्ते सां पिया वञनि त सोबे संद न गुझलियो ऐं कुड ॾेई झेड़ो कयाऊं जंहिंमें सोबे जो भाउ मारिजी वियो सभु मरना अञा बहितर थिया था चङो थियो जो इहो मारिजी वियो न त इहो वॾी लय कंदो हो अलाए छा सम्झंदो हो पाण खे सुठो थियो दा सुठो थियो पर जेकरे सोबो मरिया त कम सफ़ा मुंडरीअ ते टिक थिया हूंदा आया वारा भाउ जो लाश ॾिसी चुप करे वेंदा मूंखे कोन थो लॻे था गुल जो बस करे वेंदा हाणे तू हू नांग वारो वेर रखंदा अहिड़ा सुरीला किथे आहिनि जो चुप करे वेहंदा पहिरियां पुलिस जो मसलो थी तो खून थियो आहे खून मां रेस मियल खान सां मिला ॾिसां त हू छा थो चवे वरी भी मुझे रास्तो रोकी न तो के झलिया तो मुझे सामू न ईंदो कर तमाम जल्द तू मुंहिंजी थींदी हाणे फ़ैसिलो थींदो ऐं असां पंहिंजे भाउ जे खून में तुंहिंजो संग घरंदासीं इहो ख़्वाब तुंहिंजो दिलि में ई रहिजी वेंदो अॼु ई मां तोखे पंहिंजो थो बणा छॾ मूंखे मां चई थी मूं मां हथ कढ खबरदार पूरा जी बाह में हथ कढ अच्छा हो रहा घर चले जा सोभे पुलिस के नाला नाहिन ॾिना मां समझा थो त सोभो वॾी चाल में आई मां साहब सावल भली कहिड़ी वीचार सोचे असांखे छा कंदो असां बि हुन चेर जो सदरो मारे आया आहियूं मां रेसमियल खान सां मिली आयो आहियां ऐं फ़ैसिले ते राज़ी थियो आहे चए पोइ त फ़ैसिलो मां कंदुसि सावल तूं सम्झी सघीं थो फैसलो असांजे हक़ में कोन थींदो छो त खून थियल आहे रेस फैसलो छो थो करे असां हुनजे पुॼण लाइक़ आहियूं हा मां साथ असां एतिरा वयल बि न आहियूं जो उन्हनि खां डिॼूं तूं ज़ोर असां खां न आहिनि पर हालात अहिड़ा थी विया आहिनि जो रेस जो चवण वठणु लाज़मी आहे मां साथ तुंहिंजो मक़सदु इहा त फ़ैसिलो कयूं ईअं न मां कोन थो चवां मां साथ रेस मियल खान थो चवे मां साथ हू भली चवे असां बि फ़ैसिले में राज़ी हुजूं न पर मां साथ असांजी पसंदि जो फ़ैसिलो न थियो त पोइ छा थींदो हा सावल मां त चवां थो ॻाल्हि गिची में पइजी वञे
इन खां बहितर आहे त फ़ैसिलो न थिए। तूं ठीक तो चवें सौट, फ़ैसिलो न थिए त बहितर आहे। मुंहिंजी ॻाल्हि मञो, ॾिसूं त रेस कहिड़ो थो फ़ैसिलो करे, को बि त पंहिंजे हथ में आहे न। ठीकु आहे मसाद, जेकॾहिं असांजे हक़ में फ़ैसिलो न थियो त पोइ असां हिन फ़ैसिले मां उथी हलाईंदासीं। जीअं त ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधियूं ऐं मां उन्हनि ते गौर वीचार बि कयो आहे, तंहिं करे मां हक़ जी फतवा ॾींदुसि। तंहिंमें हिक धुर खे फ़ाइदो, ॿिए धुर खे नुक़सानु ज़रूरु थींदो। सोभे जो जवान भाउ दादुले ऐं महिंद्रे नसीर जे हथां मुआ, तंहिं करे पैसनि जी चटी कोन था रखूं। बाक़ी खून बहा में संग जी चटी थो रखां। दादुलो पंहिंजे भेण जो संग सोभे वारनि खे ॾींदो। रेस, इहो फ़ैसिलो असांखे क़बूल न आहे। हा, बाक़ी जेकॾहिं चटीअ में तव्हांखे पैसा घुरिजनि त उहे ॾींदासीं, बाक़ी संग कॾहिं बि न। हा रेस, असां पंहिंजी सौट जी जुती बि हिननि खे न ॾींदासीं। रेस, तव्हां हिक धुर जो फ़ैसिलो था कयो, हक़ जो फ़ैसिलो नथा कयो। धुर थी विया तव्हां सोभे वारनि जी। हारेस इहो फ़ैसिलो असांखे क़बूल न आहे। असां इहो फ़ैसिलो कॾहिं बि क़बूल न कंदासीं। मरी वेंदासीं, फ़ैसिलो क़बूल कोन कंदासीं। हारेस इहो असांजो आख़िरी फ़ैसिलो आहे। रेस जो फ़ैसिलो थियल आहे, असां त कीअं नथा संग ॾियो। संग त तव्हांखे हर हाल में ॾियणो पवंदो। रेस जो फ़ैसिलो थियल आहे। थधा थी ॻाल्हायो, थधा न त ॾाढा ॾुखिया थींदव। असांजी सौट तव्हां खून कयो आहे, इहा मज़ाक जी ॻाल्हि न आहे। सांवल, इहो तूं ॾाढ तो ॾेखारी, रेस जो फ़ैसिलो न मने। एतिरा घणो थो ॻाल्हाए रेस जे साम्हूं, ॿाहिरि मिले न पोइ ईअं ॻाल्हाइजांइ। तॾहिं तोखे असांजी हैसियत जी ख़बर पवंदी। सभिनि भाइरनि जा सिर धण खां धार हूंदव। मतां ख़ुशि फ़हमी में रहो। असांखे फ़ैसिलो क़बूल न आहे। सामला तव्हांजो फ़ैसिलो पत्थर ते लिखो हूंदो अथई। वञकड़ी करण वारा पछताईंदा आहिनि। मतां या भुल हुजेव। सावल सुठो थी वरी बि सोच, नुक़सान में ते नुक़सान में। सियाणा थियो ऐं ॿाराणी न कयो। जेको अदा जो फ़ैसिलो न आहे क़बूल थो उहो दरपदर थींदो आहे। ऐं इहा तव्हां पंहिंजे ज़हन में ॻाल्हि वेहारे छॾियो। जेको करणो अथव कयो, असांजी न आहे, कॾहिं बि हा न थींदी। बाक़ी असां बि सभिनि खे पुॼण जे लाइक़ आहियूं, सम्झव? उथो। हुननि मुंहिंजे फ़ैसिले जो इनकार करे पंहिंजे तबाहीअ जो ऐलान कयो आहे। सुभा संग तव्हांजो आहे ऐं मां तव्हां सां गॾु आहियां। जेको हिन खे करिणो आहे भले कनि, ॾिसां त छा था कनि। मां तव्हां सां गॾु आहियां। वैसे इजाज़त त ॾेई छॾी आहे, हाणे घटि न आहे करणी। संग असांजो हक़ आहे ऐं उहो संग असां भूरे खे ॾींदासीं। हा सौट, असां सिरनि जो सदरो ॿधी चुका आहियूं। संग खणण खां सवाइ न आहे मोटणो। हा दा, हुननि असांजो भाउ मारियो आहे ऐं असां हुननि जे हा में हथ विझंदासीं। ऐं पोइ ख़बर पवंदनि त पराया बचा कीअं मारबा आहिनि। तॾहिं मेंद्रे वारनि खे ख़बर पवंदी जॾहिं बांह खणंदासीं। बावल खान, हाणे घटि न आहे करणी। फेर जे ॾोके ते संग वठणो आहे ऐं सॼे तर खे ख़बर पवंदी त सोभे वारनि पंहिंजे भाउ जो प्लान कयो, भाउ जो। ऐं उहो बि ॻाए वॼाए वठिबो जीअं सॼे तर खे ख़बर पवे त वठी विया पंहिंजे भाउ जे खून जो प्लान। बावल हाणे ईअं ई कंदासीं, ॾिसो त कहिड़ो कंधार थो रोके। असां त कुझु बि थिए इन सोभे वारनि जा सिर खणा आहिनि, न हूंदा न वरी संग घुरंदा। हा असां त हली घर में पूरो था कयूं, जीअं ख़बर पए त असां दुश्मनी छा थींदी आहे। तव्हां ठीकु था चओ मासा, त न हूंदो बांस न वॼंदी बांसुरी। गुल जी ॻाल्हि में वज़न आहे मासा, त इन कम में देर न कजे। ईअं न थिए असां तयारी में हुजऊं ऐं दुश्मन वार करे वञे। पोइ असां सॼी ज़िंदगी पछताईंदा रहंदासीं त कुझु बि न कयोसीं। दादला, एतिरा असां बि कमज़ोर न आहियूं जो दुश्मन वार करे वञे। जेकॾहिं असांजे साम्हूं आया न, असांखे ॾिसी जिस्म में ॾकणी वठी वेंदनि। मुनीर, जिस्म में ॾकणी न वठंदनि, असांखे ॾिसी साह ई सुकी वेंदुनि। अदा गुल, असांजो अंदर तो सड़े अंदर। इन्हनि असां सां वॾियूं नाजाइज़ियूं कयूं आहिनि। अदा अज़हर, इन्हनि खां असां पलाट ॻाए वॼाए वठंदासीं। दुनिया ॾिसंदी असां मुड़ुस माण्हू आहियूं। मां त इहो थो चवां त सभु होशियार हुजऊं। शुरूआत हू कनि
आखिर असां कयूं कीअं मासात मेंदरा सलाह सही आहे न तूं ठीक थो चवे मासात असां होशियार हुजूं नज़र बाज़ वारी हुजे सोबे वारा अचनि गोलियां न लभनि अहिड़ी जुठी कयूं उन्हनि सां जो उन्हनि सां कंहिं बि न की हुजे त पोइ इहा ई सलाह बहितर आहे सावल हाणे असांखे निंड न हर वक़्तु सुजाग रहणो पवंदो सोट मेदरा छा मां संग चटी में वेंदसि संग चटी में वञनि तुंहिंजा दुश्मन असां फैसले में खुद तो जवाब ॾेई आया आहियूं संग चटी हरगिज़ न ॾींदासीं पर सोट उन्हनि खे वॾेरनि तो इजाज़त ॾिनी आहे न मेदरा मां तोखां बग़ैर मरी वेंदसि पूरा जेसि ताईं असांजी सिसीअ में साह आहे तेसि ताईं तोखे कुझु बि न थींदो जे बुआसीं त पोइ ॿी ॻाल्हि आहे सोट ईअं न चओ रब मुंहिंजी हयाती बि तोखे ॾे मूंखे तुंहिंजी बहादुरी ते नाज़ आहे सालारनि फैसले में जवाब ॾेई पंहिंजे लाइ वॾो बुरो कयो आहे हा दा इन सभिनी जो मथो फिरियो आहे जो अव्हां जे कयल फैसले खे पुठी ॾेई हलिया विया जेको हुननि खे न हो करणो छो त तव्हां हमेशह सावल वारनि जा घर जला रहिया हो न त इन तके जे चोरखाननि खे कॾहिं जो माण्हू जेल मोकिलाइनि हा सही सावल ई हुन जे भाइरनि जी ज़्यादती सॼे ॻोठ सां आहे बाबल साईं केर बि उन्हनि मां ख़ुशि न आहे हाणे सॼे ॻोठ जी ऐं हिन तर जी जान छुटंदी इन भाइरनि मां हा दा ईअं ई थिए त पोइ ॻोठ जा माण्हू सुकून जी निंड सुम्हनि बाक़ी त सॼो तर तपायो वेठा आहिनि सावला ऐं मेंदरे वारा वॾा चोरखाना मुड़ुस माण्हू था सॾाइनि हाणे ख़बर पवंदनि त जॾहिं उठ पहाड़ हेठां ईंदो फैसले खे पुठी ॾेई पंहिंजे मौत खे दावत ॾींदऊं छो त सुल्तान पंहिंजे दुश्मननि जो साहु कढंदो आहे सावल ऐं मेंदरे वारनि खे हाणे ख़बर पवंदी वाकई मीहर खान पहाड़ आहे जेको पहाड़ सां टकराईंदो उहो ज़रा ज़रा थी वेंदो मक़सद में कामयाब न वेंदव सोभा सावला घणा ॾींहं मस्ती कई थी सावला असां तुंहिंजी बांह खणण आया आहियूं ऐं हर हाल में खणंदासीं पूरो मुंहिंजो थियण वारो ढंग आहे असां सिंधी ढंगनि जो निसार थींदा आहियूं नशंदो में सावला अॼु न पचंदे भला सही तो पपी हाणे तव्हांजा सिर खणंदासीं ऐं पोइ वापसि वेंदासीं अचे थी अहिड़ो तव्हां सां असां कंदासीं रे असां तव्हांजा सिर सलामत न रहंदा अचे थी
जंग वठण जी हसरत तव्हांखे दिल में रहिजी वेंदी। सावल अॼु तव्हांजी तबाही आहे तबाही ऐं उहा असांजे हथां थींदी असांजे। इहा हसरत अॼु ई पूरी थींदई। अॼु ईदन तोखे मारे ईद कंदो चई थी। अॼु तव्हांजा लाश लाशनि जे मथां कंदा। घणा ॾींहं सुबुह मस्ती कई आहे तव्हां। अॼु तव्हांजी सभु मस्ती लाहींदासीं। अॼु तव्हां असां लाइ अची पंहिंजे मौत खे दावत ॾिनी आहे। हाणे तव्हांजो वापसि वञणु मुश्किल आहे। शोभा अॼु तूं ऐं तुंहिंजा ॿार हितां वापसि कोन वेंदो। ईंदा त तव्हांजा सिर्फ़ु लाश ॾींदा लाश। सावल सुठो थी संग ॾे न त ॿाहिरनि समेत मारींदोसांइ। कोन बचंदो सभु मरंदो। शोभा अॼु तूं ऐं तुंहिंजा भाइर कोन बचंदो। नवी दे सावल सुल्तान हेठ तुझो साहु कढंदो साहु। सुल्तान कमदार भॼण जी कर हाणे पंहिंजो सिर बचाए भॼण जी कर। बंदि कयो फायरिंग बंदि कयो। अड़े ख़ुदा जे वास्ते बंदि कयो फायरिंग बंदि कयो। सवाल ही छा कई मुंहिंजा भाइर मारे छॾियई। ये खानक मां चवाई तो हटी पड़ा थी तो कभी न पूरा क्या ये खाना तो जे न गलत फैसला जे कराई इन सजो किस जवा तो गलत फैसलो न करी हा न तो कने भी खून खराब न थया। मां मना तो मां गलत आया मुखो गलती थी आ। काश मां फैसलो गलत न किया मुंहिंजा भाइर न मरना। अल्लाह मुझे कुल मरिया भारत।